أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وللآخرة خير لك من الأولى صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين स्टेज पे जलवानुमा अहले सुन्नत जा जलीलुल कदर उलमाए किराम सादात इज़ाम मशाइख आलाम ऐ मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइरों एक अल्लाह जे वली जे आस्थाने थे अल्लाह जे प्यारे दोस्त बाने जे पिड़ते मीलाद की सोहनी महफिल में हाजिर थियायूं यो अल्लाह जो वॾो असांखे करम थियो आहे आलिमनि जूं बुज़ुर्गनि जूं तव्हां ज़ियारतूं करे रहिया आहियो वरी अनकरीब कंबर शरीफ जा रूहानी शहज़ादा बि जलवगर थियण वारा साईं जन पहुची चुका है अनकरीब अमां उन्हनि जो दीदार करे बि दिलियूं ठारींदो अल्लाह जे पाक कलाम जा जेका आयत सगोरी तव्हां जे साम्हूं तिलावत कई आहे इन आयत करीमा में अल्लाह तबारक व तआला मदीने वारे मीर सां मुखातिब थी सोहणे नबी जो शान बयान शान मदीने वारे मीर जो बयान करण वारो अल्लाह लगे तो गर्मी तांगे गूंगो करे वेठो आहे लफ्ज़ भी नथा कढी सघो चओ सुभान अल्लाह हथ मथे करे चओ सुभान अल्लाह भला जे न चवंदो त साईं हसन शाह पुॼंदो मां छा कंदो पिरी प्यारा मदीने वारे मीर जो शान मकाम दर्जो जेके अल्लाह पाण बयान फरमाए मालिक करीम फरमायो वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला अलबत आखिरत अवां जे लाए ऊला का भली ओ मुझा सोना नबी ओ मदीने वाला मीर ऊला का आखिरत तुझे लाए वधीक भली जेका तुंहिंजी अज़मत ऊला में आखिरत में अञा वधीक अज़मत मिलंदी इन आयत में ॿ लफ़्ज़ क़ाबिल तवज्जो आहिनि हिकिड़ो आखिरत ॿियो ऊला इन ॿिनि लफ़्ज़नि जे बारे में मुफ़स्सिरनि खोड़ सारा अक़वाल बयान फरमाया आहिनि पर सिर्फ़ टे कौल बयान कंदुसि पहिरियों कौल हीअ त वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला मुंहिंजा महबूब ओ मुंहिंजा सोना नबी पहिरीं बस्ती खां पोइ बस्ती तुंहिंजे लाइ वधीक भली आहे जे बस्ती में तुझी मिलादत थी जे बस्ती में तुझी बेसत थी उन पाक बस्ती जो नालो आहे मक्का मुकर्रमा जे में लजपाल नबी जी जलवदरी थी जे मक्के जे गलियुनि खे मुस्तफा जे आमद पुर नूर करे छॾियो हुयो उहो मक्को इज़त वारो शहर
अजमत वारो शहर छो त हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह जो हरम आ वो मक्के जो शहर इज्जत वारो आ अजमत वारो आ जंहिंमें अल्लाह जो घर बैतुल्लाहिल हराम आ जे घर जे अंदर ज़मज़म जो पाक खूह आ जे घर शहर जे अंदर सफ़ा ऐं मरवे जूं पहाड़ियूं आहिनि जेकी अल्लाह जे निशानियुनि मां निशानियूं आहिनि ही धरती सुर्रतुल अर्द आ ही धरती उम्मुल कुरा आ ही शहरनि जी शुरूआत करण वारो शहर आ महबूब मक्को भलो मक्को अज़मतुन वारो पर वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला पहिरें शहर खां पोयों शहर तुंहिंजे लाइ अञा वधीक भलो पोयों शहर हिजरत वारो शहर मक्का मुकर्रमा के छॾे जॾहिं सोना नबी जे शहर में विया उनखे सॾींदा हुआ यसरफ पर जेॾी महिल लजपाल नबी कदम रखिया त उनजो नालो पइजी वियो मदीना मुनव्वरा उनजो नालो पइजी वियो ताबा तैबा खुशबूयुनि वारो शहर बरकतुनि वारो शहर हू शहर हरम इब्राहिम आ ही पोयों शहर हरम मुहम्मद मुस्तफा बराबर मक्को इज्जतुन वारो आ बराबर मक्को अज़मतुन वारो आ छो त दिल पर नबी जी विलादत हिते थी नंढपण हिते गुज़रियो वही जो नुज़ूल वही जो आगाज़ मक्का मुकर्रमा में थियो हुजूर जो ॾाॾंग मक्के जे शहर में पर जेॾी महिल महबूब मक्के खे छॾे रिवायत जा लफ़्ज़ आहिनि इमाम समूदी रिवायत आणे थो हुजूर जेॾी महिल मक्के मां निकिरनि पिया त लजपाल नबी जे अखियुनि में लुड़क बहाए हे तमज़ो वारा तव्हांखे तव्हांजो ॻोठ वणे थो या नथो वणे अपाणा कख वणनि था या नथा वणनि जेको जंहिं शहर में ॼाओ निकिरो आहे उनखे उन शहर सां फितरी मुहबत हूंदी आहे उन शहर जा गस खिटियूं वण ॿाहिरा हर शइ वणंदी आहे मक्को मुस्तफा जो अबाणो शहर ॾाढाणो शहर इब्राहिम खलील जो जोड़ियल शहर अल्लाह जे घर वारो शहर हुजूर जो प्यारो शहर जेॾी महिल हुजूर खे हुकुम हिजरत जो मिलियो मदीने वारा साईं निकिरनि पिया त लजपाल नबी जे अखियुनि में ॾोड़ा वहनि पिया रोअनि पिया पोइ दुआ जा हथ खयूं मौला मक्को मूंखे ॾाढो वणंदो आहे मक्को मुंहिंजो प्यारो शहर आहे हाणे इन शहर मां जेको मुंहिंजो महबूब शहर आहे इन मां मूंखे निकिरण जो तो आर्डर ॾिनो आहे हाणे अहिड़े शहर में रहाए जेको तुंहिंजो प्यारो शहर हुजे अञा विया न ठाहियो सुभान अल्लाह मालिक मक्को मुंहिंजो महबूब शहर हुयो हाणे उन शहर में रहाए जेको तो रब जो महबूब शहर हुजे فأسكنه الله تعالى في طابة وطيبة والله تعالى مدينة वारे मीर खे पाक फज़ाउन पाक ज़मीन वारे शहर मदीना तय्यबा में रहण जो हुक्म जेॾी महिल हुजूर आया न मदीना मुनव्वरा में त उते मस्जिद सुकिया अथव अॼु बि तव्हांखे रब मदीनो ॾेखारे न मस्जिद सुकिया जेका पुराणी तुर्कनि जे दौर जी रेलवे स्टेशन आहे उन रेलवे स्टेशन जे इहाते में अंदर हिकिड़ी नंढी टिन कुंभनि वारी मस्जिद ठहियल आहे इन मस्जिद जो नालो आहे सुकिया अॼु ताईं बि उहा जाइ मौजूद आहे हुजूर हिते पहुता आहिनि दुआ जा हथ खयूं मौला मक्को मूंखे ॾाढो प्यारो हुयो पर हाणे मदीनो मूंखे मक्के खां बि वधीक प्यारो बणाए मुंहिंजा मौला मक्के में जेके बरकतूं रखियूं हुयई न मुंहिंजे मदीने में उन मक्के जे बरकतुनि खां ॿीड़ियूं बरकतूं करे ॾे हर बरकत सां गॾु ॿी बरकत शामिल करे ॾे पोइ छा था चओ मदीने वारे जी दुआ क़बूल आहे जवाब ॾियो सोने नबी जी दुआ क़बूल आहे जेॾी महिल हुजूर दुआ घुरी आहे उन दुआ जो रंग अॼु बि मदीने में वञी ॾिसो ख़ुदा जो
मक्के में आयो आया मदीने में ओ देवबंदी मौलवी जे पियो सही कसम दी गाल आ त रसूलुल्लाह जे मस्जिद में कसम खणी तो चा मक्के में सवाब खोड़ है पर जेको रूहानी करार मदीने में आ तो मक्के में रातें भी मदीने की बातें भी मदीने की जीने में जीना है क्या बात है जीने की अरसा हुआ तैबा की गलियों से वो गुजरे थे इस वक्त भी गलियों में खुशबू है पसीने की मदीने की जे गली में गुजरो तव्हांखे खुशबू महसूस थींदी कसर जो मदीने जो मिट्टी मदीने जी भी खुशबू शहर में फर्श लगा पिया आहिनि टाइला मार्बला डंबरा रोड ठहिया पिया आहिनि पर छोड़ो महाराणी में निकिरी वञो मदीने जेके बाग में निकिरी वञो वरी जे मींहं जूं कणियूं पवनि जेॾी महिल मदीने जी मिटीअ ते बारिश पवंदी आहे ख़ुदा जो कसम आहे मदीने जी मिटीअ मां सुगंध निकिरंदी आहे सुरहान निकिरंदी आहे अहिड़ी खुशबू जेका मुश्क में नाहे अतुर में नाहे अंबर में नाहे जेका मदीने जे मिटीअ में खुशबू सुभान अल्लाह साईं फरमाईंदा वल्लाहि इन तुराबुहा मोमिना अल्लाह जो कसम मदीने जी मिट्टी भी ईमान वारी आहे मदीने जी मिट्टी चो सोने नबी जी शहर जी मिट्टी भी ईमान वारी आहे साईं फरमाईंदा गुबारुल मदीनते शिफाउन लिल जुसामे मदीने जी मिट्टी में कोढ़ जे बीमारी जी अल्लाह शिफा रखी आहे चमड़ी के पग जी बीमारी लगी वञे अछाण जी बीमारी लगी वञे मदीने जी मिट्टी खणी चमड़ी सां लाहींदा वञो त बीमारी ख़तम थी वेंदी जिस्म से फट हुजनि फुरड़ियूं हुजनि ज़ख़्म हुजनि ख़ारिश हुजे मदीने जी मिट्टी खणी बदन सां लॻाईंदा वञो ख़तम फुरड़ियूं ख़तम मर्ज़ ख़तम बीमारनि खे शफ़ा मुस्तफ़ा जे क़दमनि लॻल मिट्टी में बि शिफ़ा मदीनो त पहिरीं बि हुयो पर नालो हो यसरब सोनो हबीब जॾहिं आयो पर नबी जा क़दम जॾहिं लॻा क़ुरान फरमायो वलल आख़िरतो खैरुल लक मिनल ऊला हबीब पहिरें शहर खां पोयों शहर तुंहिंजे लाइ भलो सुभान अल्लाह सुभान अल्लाह साह जी बीमारी थी दम जी बीमारी फेफड़न जी बीमारी हार्ट अटैक जी बीमारी या सही मुझा ब्लड प्रेशर जी बीमारी बस मां सुञा वञी अमल करे ॾिसियो सुबुह जे टाइम ते जेका पूरब जी हवा ओभर खां जेका थधड़ी हीर मदीने में खुलंदी आहे उन हीर जे साम्हूं बि वॾा साह खणो वॾा साह खणो ख़ुदा जो कसम अंदर मां बीमारियूं निकिरी वेंदियूं मुस्तफ़ा जे शहर जे हवाउनि में सुभान अल्लाह वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला हबीब पोए शहर के मुंह तुंहिंजे लाइ पहिरें शहर खां वधीक इज़त वारो पल्लो मुड़ायो बराबर सवाब मक्के में पर मोहब्बतुनि जो महवर मदीनो शरीफ असांजे आले सुन्नत जे उलमा में भी
शहर मक्के जो भलो या शहर मदीने जो भलो, पर इनमें इमाम समूदी आले सुन्नत जे उलमा जो मुत्तफिका फैसलो आंदो आ मक्के जे शहर का मदीने जो शहर भलो। सुभान अल्लाह। छो त हिते दिल पर नबी आयो आहे, अल्लाह ताला जल शानो इन शहर खे पसंद कयो मुस्तफा करीम जे रहाइश जे लाइ। ऐं जॾहिं क़यामत करीब थींदी न, इन्नल ईमान ला यअरिदु इलल मदीनति कमा तअरिदुल हय्यतु इला जुहरिहा। जीअं नांग पंहिंजे डर ॾे मोटंदो आहे, नांग खे ख़तरो थींदो, को जोगी ॾिसंदो, को मारण वारो, को लठ वारो ॾिसंदो, पंहिंजे डर ॾे मोटंदो आहे। मदीने वारे वीर फरमाए जॾहिं क़यामत करीब थींदी, दुनिया सॼी मां ईमान सुकड़जी समेटजी मुंहिंजे मदीने में। सुभान अल्लाह। दज्जाल वॾो फितनो आहे इंसान ज़ात जो। आदम जी तख़लीक़ खां वठी क़यामत ताईं सभिनी खां वॾे में वॾो फितनो, वॾे में वॾी आज़माइश दज्जाल आहे। बेटा पूरी रुई ज़मीन जी गिराट गिराट ते दज्जाल वेंदो, पर जेकर मदीने में पहुचंदो न, उन वक़्तु मदीने जा 12 दरवाज़ा हूंदा, सफ़ेद रंग जा मुनारा मोहम्मद मीर जी मस्जिद जा ॾिसी चवंदो हाज़ा मस्जिद अहमद, ही मोहम्मद मुस्तफा जी मस्जिद आहे। दज्जाल चवंदो त मां दाख़िल थियां, दज्जाल चवंदो त मां मदीने में वञां। अला अनका बिल मदीनते मलाइकतुन तहरिसूनहा। मदीने जे घाटनि ते अल्लाह जा मलाइक पहरेदार बीठल हूंदा, ए वेठे अचण जी कोशिश कंदो, मलाइक धिको ॾेई कोन्हे। ओ पलीत, ओ दज्जाल सॼी दुनिया घुमंदे पर मदीने में तुंहिंजो पेर न पइजी सघंदो, इहो पाक पार आहे। साईं फरमाए त दज्जाल ॿाहिरि बीहंदो, अंदरि वञण जो हुनखे फ़रिश्ता अंदरि न छॾींदा। पोइ उन ॾींहुं मदीने शरीफ़ में टे भेरा ज़िलज़िलो ईंदो, ज़मीन थुपंदी, ज़मीन हिलंदी। टे भेरा मदीने जी ज़मीन ते ज़िलज़िलो ईंदो। जेकी मुनाफ़िक हूंदा, जंहिंजे अंदरि में खोट हूंदी, उहे मदीनो छॾे भॼंदा, ॿाहिरि निकिरंदा, उहे वञी दज्जाल सां मिलंदा। मोमिन मस्जिद नबवी में पाण थंभनि सां ॿधाए चवंदा मरी वञूं पर मदीनो न छॾींदा। साईं फरमाए त उन ॾियारे ते अढ़ाई मुनाफ़िक मदीनो छॾे वेंदा। इन ॾींहं जो नालो मदीने वारे साईं रखियो आहे यौमुल खलास, यानी खलासी जो ॾियारो, छोटकारे जो ॾियारो। मुनाफ़िक अढ़ाई वेठा आहिनि मदीने में, अॼु बि मुनाफ़िक वेठा आहिनि। हिकिड़े ॾींहुं मां मस्जिद नबवी में आयुसि, हिकिड़ो मुल्लो कुर्सी विझूं वेठो तकरीर पियो करे। जेकॾहिं मां ॿिए खां उहा ॻाल्हि ॿुधां त मूंखे यकीन न अचे, पर मूं पाण उन मुल्ला जी तकरीर ॿुधी। मुल्लो पियो चवे मां जेकॾहिं को चवे त या अल्लाह रसूलुल्लाह जे सदके मुंहिंजी हीअ हाजत पूरी कर, घुरे अल्लाह खां हुज़ूर जो वसीलो वठी, चए या अल्लाह मोहम्मद करीम जे सदके हुज़ूर जे मुहाबे मुंहिंजी हीअ हाजत पूरी कर। मूंखे पुटु ॾे जेको हुज़ूर जो वसीलो वठे, इहो काफ़िर आहे, इहो मुशरिक। मुल्लो तकरीर मां पंहिंजे कन अॼु अहिड़ा माण्हू मदीने में वेठा आहिनि, कुर्सियूं विझूं माण्हुनि जो ईमान खुलण जे लाइ। असांजा सिंधी सुन्नी समाज जो मदीने में वेठो आहे, मदीने में वेठो आहे, रसूलुल्लाह जे हरम में हिकु ग़लति ॻाल्हि कंदो छा? मुंझी था पवनि। सुन्नियो कन खोलियो, अक़ीदो मज़बूत कयो। मदीने में हुज़ूर जे दौर में 300 मुनाफ़िक हुया, अॼु बि मुनाफ़िक आहिनि जेके माण्हुनि जे ईमान में बिगाड़ विझण जी कोशिश कनि था। पर जॾहिं यौमुल खलास थींदो न, अढ़ाई मुनाफ़िक निकिरी वेंदा मदीनो पार। मदीने में मोमिन हूंदा। साईं फरमाइनि था उन ॾियारे ते मुंहिंजे मदीने में ईमान वारे खां सवाइ
करड़ा करड़ा वनी दज्जाल सा मिलदा जिन्स के गोली दिया ना मुनाफिक वनी दज्जाल सा मिलदा पर मोमिन दिल पर मोहम्मद जे मस्जिद नबवी के न चलीदा हुजूर दे हरम के न चलीदा हलो मदीने हलो मदीने हलो मदीने हलो मदीने मदीनो अखयने जो ठारवाए उते रहमत उते बरकत उते दिलने जो करार आए मदीनो मिठड़ो अल्लाह मदीनो ने कारे चप्पल पूरे मदीने में जितना दिसंदो चप्पल नजर पियो ईंदो साईं फरमाइण था हाज़ा चप्पल मिन जिबालिल जन्नत ओ जो चप्पल पेश जे चप्पलन मां हिकड़ो चप्पल साईं फरमायो त जन्नत में मां मोहम्मद करीम वींदुसि उन जन्नत जे दरवाज़े ते ओ तू चप्पल बीठल हूंदो ओ तू चप्पलुन युहिब्बुना व नुहिब्बुहु ओ तू चप्पल मोहम्मद सां प्यार रखंदो मां मोहम्मद वरी इन्ही सां प्यार रखंदो आहियां ये नज़र कमज़ोर हुजे न अख जी निरत कमज़ोर हुजे रुगे ओ ते चप्पल खे ॾेई ॾिसे कलाक ॿ कलाक रोज़ वञी ॾिसे मिसाल 8 ॾींहं रहंदो न मदीने में 15 ॾींहं मदीने में रहंदो न रोज़ानो वञो हाणे बस में वञे थी बरियाल वठंदी वञी छॾींदी हुते वञी चप्पल ओत खे निहारींदा कयो साईं फरमाइनि था इनखे ॾिसण सां नज़र चिमटी थींदी आहे कंडड़ा जमी पवने कख जमी पवने सावक जमी पवे साईं फरमाइण था चप्पल ओत ते जेके बूटड़ा जमन उने जो पन्नड़ो पटे खाओ जेड़ी बीमारी हूंदव रब शिफा ॾेई छॾींदो मिन इलाही ॿियो कुझु न मिलेव कंटन वारी का बूटी कांडे अहिड़ी का कंटन वारी बूटी हुजे उहा खाओ रब तव्हांजा मर्ज़ दूर करे छॾींदो सुभान अल्लाह मदीने में हिकिड़ो खूह आहे पहिरीं बंदि हुयो हाणे सऊदी हुकूमत खोलियो आहे पीर ख़र्स साईं फरमाइनि था इहो पीर ख़र्स जेको आहे नेमल पीर ख़र्स माउहा अत्यबुल मियाह वही आईनुन मिन उयूनिल जन्नत भलो खूह ख़र्स वारो खूह आहे इन जो पाणी पाकीज़ा पाणी आहे इहो इन जो जर जन्नत सां जुड़ियल आहे बेहिश्त सां खूह हूंदो आहे न अंदर चश्मा थींदा आहिनि पाणी जेतिरा डोल कढंदो वरी मोटर हलायो सॼो ॾींहुं मोटर हले पाणी न खुटंदो आहे छो त अंदर जर जा चश्मा हूंदा आहिनि जेतिरो पाणी कढंदो ओतिरो निकिरंदो आहे तव्हांजे हितम सोहू जो पाणी हिन ज़मीन सां जुड़ियल मातरी जो पाणी मातरी जे जर सां जुड़ियल लाड़काणे जो पाणी लाड़काणे जे जर सां जुड़ियल मेहड़ दादू जो पाणी उन जर सां जुड़ियल पर मदीने जो पाणी जन्नत सां जुड़ियल ओ पाणी पिरीअ जे शहर जो
बड़ी मोहब्बत से मिली छो सल्लल्लाहु अलैहि वल आखिरतु खैरुल लका मिनल ऊला। इन आखिरत ऊला दी की माना जेका मुफस्सिरन कया इनमा मुराद घड़ी या घड़ी लम्हो वल आखिरतु खैरुल लका मिनल ऊला। पहरी घड़ी का पोई घड़ी तुझे ला भलिया। पुट तवज्जो चाहिए वक्त गुजरे थो न मिसाल हींअर 2:24 घड़ी खन खां पोइ 2:25 मिंट 26 मिंट 27 मिंट ॿ गुज़री वेंदा वरी 3 थींदा वरी 3 खां 4 ईंदा 4 खां 5 ईंदा। इहे अथव वक्त जूं घड़ियूं। वक्त जी घड़ी जेका हींअर इहो आहे हाल जेका गुज़री वई सो आहे माज़ी। जेको अचण वारी आहे सो आहे मुस्तक़बिल। ज़माने जा 3 महफ़िल में मास्तरनि पढ़ायो पढ़ियो अथव या हथ नहीं पढ़ायो? जवाब ॾियो। ज़मानो 3 क़िस्मनि में आहे 3 हिस्सनि में आहे माज़ी हाल मुस्तक़बिल। माज़ी जेको गुज़री वियो हाल जेको हले थो ऐं मुस्तक़बिल जेको अचण वारो आहे। हाणे ॾिसो हींअर घड़ी जेका मूं तव्हांखे ॿुधायो 2:24 मिंट हाणे 25 मिंट थी विया। उहा जेका घड़ी हुई न उहा अॻिलो जेॾीमहिल ॻाल्हि कई 2:24 मिंट ओॾी महिल हाल हुयो। पर हाणे उहे 24 मिंट विया माज़ीअ में 25 जेके मुस्तक़बिल हुया से वरी हाल थी विया। मुड़े तवज्जो कयो वरी हींअर 2:25 मिंट थिया इहो हाल 2:24 मिंट इहा आहे माज़ी जी घड़ी 2:25 मिंट इहो आहे हाल जी घड़ी ऐं 2:26 मिंट इहा आहे मुस्तक़बिल अचण वारी घड़ी। अल्लाह फरमाए थो हबीब जेका घड़ी गुज़री वई उन खां ईंदड़ घड़ी तुंहिंजे लाइ भली आहे। इन घड़ी में जेको हुज़ूर जो शान आहे मान आहे मक़ाम आहे दर्जो आहे ईंदड़ घड़ी में अञा रब दर्जो वधायो। वरी जा घड़ी गुज़री वई ईंदड़ घड़ी में अञा शान वधंदो। ज़माने खे केरु ब्रेक लॻाए नथो सघे। ज़माने खे केरु रोके नथो सघे त मुस्तफ़ा जो शान खे बि केरु तंग करे बयान करे नथो सघे। जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो वेंदो मदीने वारे जो शान अञा बुलंद थींदो। तव्हां ॻाल्हि सम्झी मुंहिंजी या न सम्झी? ओ बिठा हींअर हिन वक़्तु जेको मदीने वारे साईं जो मक़ाम ऐं दर्जो आहे ईंदड़ घड़ी में अञा दर्जो हाणे बयान करण वारो बयान कंदो जेको हाणे ताईं हाल आहे। हिन वक़्तु जेको हुज़ूर जो मक़ाम उहो खणी को बयान करे पर ईंदड़ घड़ी में मक़ाम अञा मथे थी वियो। वरफ़ाना लक ज़िक्रक हबीब तुंहिंजे ज़िक्र खे तुंहिंजे शान खे असीं था बुलंद कयूं। अल्लाह बुलंद करे मुस्तफ़ा बुलंद थिए उनकी लिमिट कान्हे अनलिमिटेड शान आहे मुस्तफ़ा करीम जो। सुभान अल्लाह। शायर शेर में बयान कंदो लिखण वारो नस्र में लिखंदो बयान करण वारो तकरीर वाइज़ में बयान कंदो पर उहो बयान कंदो जेको हींअर ताईं हाल आहे हींअर मक़ाम आहे पर ईंदड़ घड़ी में त हुज़ूर जो शान अञा वधाए छॾियो। वरी ईंदड़ घड़ी में अञा शान वधाए छॾियो। माना हुज़ूर जे शान जी का हद नाहे। हर शइ जी हद थी सघे थी। हिन टेबल जी हद आहे पासो हे खाॿो पासो हे अॻियूं हे पोयूं हिन जी हद आहे। ज़मीन जी हद आहे मस्जिद जी हद आहे तव्हांजे बमीअ जी हद आहे तव्हांजे घर जी हद आहे। इंच बि लथायो त पाड़े वारो कावड़ पोया न बाबा पंहिंजी हद में रहो। मुंहिंजे पासे ॾे ही लोड़ो न वधाए लोड़ो न सिरगाए हिकिड़ो इंच हर कंहिंजो विरहायल आहे। ज़मीन जूं हदूं मुक़रर आहिनि माण्हुनि जूं हदूं आहिनि ज़माननि जूं हदूं आहिनि पर मदीने वारे मीर जे शान जी का हद ई कान्हे। मुला जी चाहिनि था त मुस्तफ़ा जे शान खे घटायूं पाण सिलत में
पवंदा था वजन मुझे नबी जो जान हाणे सोशल मीडिया जो ज़मानो आहे न कि हर कंहिंजे खीसे में मोबाइल पई आहे फेसबुक यूट्यूब टिकटॉक हर कंहिंजे हथनि में अॻे दुनिया में छा थो थिए केरु छा थो पियो करे कंहिंखे ख़बर न हुई दुनिया में छा थो वहे वापरे पर हींअर सोशल मीडिया ते सॼी दुनिया ॾिसे थी पई त छा थो वहे वापरे पियो ख़ुदा ॼाणे इन साल मुल्लनि वॾी कोशिशि कई आहे वॾा जुब्बा कुब्बा पाए जे वेठा मिलाद न मल्हायो मिलाद बिदअत आहे मिलाद नाजाइज़ आहे मिलाद हराम आहे जीअं मुल्लनि झलियो आहे रुई ज़मीन में जहिड़ो हेल मिलाद थियो वरी करे जहिड़ो हेल मिलाद मल्हायो आहे न आशिक़नि अहिड़ो कॾहिं न मल्हायो तव्हां पंहिंजे ओड़े पाड़े में बि ॾिसो त मिलाद वधियो आहे या घटियो आहे ख़ुशियूं घटियूं आहिनि या वधियूं आहिनि मिलाद महबूब जो मिलाद छलण वारा ॿिया जली छलण वारा ॿिया जली मिलाद ज़िंदाबाद मिलाद महबूब जो मिलाद ॻाल्हि वणियो हले वण सुना सावा थिया धरती सॼी सरसब्ज़ थी वण सुना सावा थिया धरती सॼी सरसब्ज़ थी मींहुं रहमत जो उठो हर तरफ़ लाता दादुआ मिलाद अड़ई गॾिजी जो मिलाद महबूब जो मिलाद हर तरफ हर ख़ल्क़ में मिलाद जूं ख़ुशियूं कयूं जंगल जे जानवरनि ख़ुशियूं मल्हायूं वणनि जे पखियुनि ख़ुशियूं मल्हायूं समुंडनि जे मच्छियुनि ख़ुशियूं मल्हायूं आसमान वारनि ख़ुशियूं मल्हायूं ज़मीन वारनि ख़ुशियूं मल्हायूं सारी काइनात में ख़ुशियूं समझी त विया हूंदो हिकिड़ो धूड़ मथे में विझी पिटे पियो हर तरफ़ हर ख़ल्क़ पे ख़ुशियूं कयूं मिलाद जूं इब्लीस पियो पिटका करे इब्लीस पियो पिटका करे मरदूद थियो बर्बाद मिलाद चओ मिलाद महबूब जो मिलाद छलण वारा ॿिया जली छलण वारा ॿिया जली मिलाद ज़िंदाबाद मिलाद करमुला मिलाद वारनि ते करीमन जा करमा करमुला मिलाद वारनि ते करीमन जा करम जो करे मिलाद रहंदो शाद आबाद जो करे मिलाद रहंदो नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीम अल्हम्दुलिल्लाह जंहिं घड़ीअ जो इंतज़ार हो तव्हां असांजा मुर्शिद हादी मिलाद महबूब जो मिलाद सुभान अल्लाह सुने नबी जो मिलाद वरी सैयद जो दीदा सुभान अल्लाह कंबर वारा साईं तू शाद हुजी जो सदाई फकीर में भारत थई फकीर में भारत थई ओ कंबर वारा साईं सुभान अल्लाह
तुंहिंजो शान अमोल वधायो तुंहिंजो शान अमोल वधायो ते मदीने वारे जो असायो फ़कीर की भारत थई फ़कीर की भारत दोस्तों जो सोड़ को न करे बराए मेहरबानी इनके खाली के रस्ते के पर उसने करीब में फर्ज के जगह खाली के रस्ते के